केमिस्ट्री क्लास 10 बाब 3 सबक 6 हिस्सो ॿियो नामियाती मुरकबनि जा ज़रिया सोर्सिस ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स। आवां केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे जो लेक्चर जो मौजू आहे सोर्सिस ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स, जंहिंमें असां पढ़ंदासीं डेड प्लांट्स मां हासिल थींदड़ ऑर्गेनिक कंपाउंड जो वॾो ज़रियो कोल। नंबर पहिरीं प्रोडक्ट आहे कोल। कोल इज़ अ ब्लैकिश complex mixture of compounds of carbon, hydrogen and oxygen. कोयलो कारे रंग जी कार्बन, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ते मुश्तमिल घाटे क़िस्म जी मिलावट आहे। It also contains small amounts of nitrogen and sulfur compounds. इन में नाइट्रोजन ऐं सल्फर मुरकब पिणु थोराईअ में मौजूदु हूंदा आहिनि। पाकिस्तान में जिते ॿियनि सूबनि में कोयले जा मक़दार मिलनि था, उते सिंध जे अंदरि थरपारकर वारे इलाइक़े में कोल जा तमामु वॾा ज़ख़ीरा मिलनि था। जिते कोल जी खोटराई हले थी पई, उन मंझां कोल हासिल करे ऐं ॿिया हाइड्रोकार्बन्स हासिल करे तवानाईअ जा ज़ख़ीरा तयारु कया वञनि था पिया। Coal was formed by the decomposition of dead plants buried under the Earth's crust 500 million years ago. 500 मिलियन साल अॻु अर्थ क्रस्ट जे हेठां जॾहिं ॿूटा मुअल ॿूटा जेके आहिनि उहे दफ़न थिया, उन्हनि जे मथां मिटीअ जा दज़ चढ़िया, वारीअ जा दज़ चढ़िया, त इहो जेको ॿूटा हुया, डेड प्लांट्स हुया, उहे आहिस्ते आहिस्ते डिकम्पोज थियण लॻा ऐं उन्हनि मंझां कोल ठहण लॻो। Conversion of wood into coal is called as carbonization. काठ जो कोयले में तब्दील थियण वारो अमल कार्बोनाइज़ेशन सॾिबो आहे। It is a very slow biochemical process. कार्बोनाइज़ेशन वारो अमल सुस्त बायोकेमिकल प्रोसेस आहे। बायोकेमिकल प्रोसेस इन लाइ आहे त जॾहिं इहे मुअल ॿूटा अर्थ क्रस्ट जे हेठां दॿियल रहिया मिलियन सालनि ताईं, त जेकी नंढा नंढा बायो असांजा ऑर्गेनिज़म्स आहिनि, यानी जेकी नंढड़ा नंढड़ा माइक्रो ऑर्गेनिज़म्स आहिनि, उहे इन्हनि मुअल ॿूटनि खे कीमियाई तरीक़नि सां उन्हनि जी तोड़ फोड़ कंदा रहिया ऐं उन वूड खे कार्बन में तब्दील कंदा रहिया आहिनि। तंहिंजे करे असां चवंदा त इहो बायोकेमिकल प्रोसेस आहे, छो त आहे कीमियाई तरीक़ो, पर इहो कीमियाई तरीक़ो हिकिड़नि माइक्रो ऑर्गेनिज़म्स जी मदद सां थींदो आहे। तंहिंजे करे हयातियाती अमल बि आहे ऐं कीमियाई अमल पिणु आहे। बायोकेमिकल प्रोसेस आहे, पर इंतिहाई सुस्त आहे, जो वूड खे कोल में तब्दील थियण ते मिलियन साल लॻी वञनि था। It takes place in the absence of air under high pressure and high temperature over a long period of time. ही जेको अमल थिए थो कार्बोनाइज़ेशन वारो, इहो हाई प्रेशर में थींदो आहे ऐं हाई टेम्परेचर में थींदो आहे। इहे ॿूटा जेकी मुअल ॿूटा आहिनि अर्थ क्रस्ट जे हेठां जॾहिं दॿिजी विया, त उन्हनि जे मथां वारीअ जा दज़, पथरनि जा दज़ ॼमंदा वेंदा आहिनि, त उन्हनि जे अंदरि हवा जी मौजूदगी कोन हूंदी आहे। एब्सेंस ऑफ एयर में थींदो आहे, जॾहिं वारी मथां दॿिजी वई, जेका हवा हुई ॿूटनि जे इर्द गिर्द, उहा बि ॿाहिरि निकिरी वई ऐं उन्हनि जे मथां जॾहिं अञा पथरनि जा तह बि अची विया, त उहा जेका रहियल खुयल हवा हुई ज़री पुरजी, उहा पिणु उतां निकिरी वई। तंहिंजे करे हवा जी गैर मौजूदगी में इहो अमल थींदो आहे। ऐं वरी जीअं त उन्हनि जे मथां वारीअ जा पथरनि जा तमामु घणा तह पइजी विया, त उन्हनि जे मथां हिकिड़ो प्रेशर बि क्रिएट थी वियो ऐं जीअं जीअं उन्हनि जे मथां प्रेशर तमामु घणो थींदो वञे, त उहे हेठि थींदा वञनि था, त हेठि उन्हनि जो टेम्परेचर पिणु तमामु घणो हाई थींदो आहे। हाणे प्रेशर बि हाई आहे ऐं टेम्परेचर बि हाई आहे, हवा जी गैर मौजूदगी आहे। इन में इहो सुस्त अमल बायोकेमिकल प्रोसेस कार्बोनाइज़ेशन वारो पियो हलंदो आहे। इनखे मिलियन साल लॻंदा आहिनि, तॾहिं वञी करे वूड जेको आहे उहो कोल में तब्दील थींदो आहे। वुड कंटेन्स अबाउट 40% कार्बन। काठ जे अंदरि 40% कार्बन हूंदो आहे, बाक़ी 60% उन जे अंदरि वोलेटाइल मैटर थी सघे थो या घिम थी सघे थी। So depending upon the extent of carbonization process, 4 types of coal are found. तंहिंजे करे कार्बोनाइज़ेशन जो प्रोसेस केतिरो थियो आहे, इन बुनियाद ते कोयले जा 4 क़िस्म मिलनि था। These types differ with respect to carbon content, volatile matter and moisture. ये 4 क़िस्म जेके कार्बन जा असांखे मिलनि था, उहे पंहिंजो पाण खां हिक ॿिए खां कार्बन जे मिक़दार जे बुनियाद ते, वोलेटाइल मैटर जे बुनियाद ते ऐं घिम जे बुनियाद ते हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ थियनि था।
China, the United States of America, Russia, the United Kingdom, Germany, Poland, Australia, and Pakistan are the world's top coal producers. China, USA, Russia, United Kingdom, Germany, Poland, Australia, and Pakistan दुनिया जा कोयलो पैदा कंदड़ वॾा मुल्क आहिनि. In Sindh Tharparkar area, Pakistan contains one of the world's biggest lignite deposits. पाकिस्तान जे सिंध थरपारकर वारे इलाइक़े में दुनिया जी वॾे में वॾी लिग्नाइट जी डिपोज़िट आहे. लिग्नाइट जो वॾे में वॾो ज़ख़ीरो सिंध जे अंदरि थरपारकर वारे एरिया में मौजूदु आहे. Estimated it at more than 185 billion tons. ऐं इहो काथो लॻायो वञे थो त तक़रीबन थरपारकर में 185 बिलियन टन कोयलो मौजूदु आहे. दिगारी सोर रेंज, कोस्ट Shahrig Harnai, Balochistan, and Salt Range are the other active coal mines that's present in Punjab. Digari Sor Range आहे, बलोचिस्तान जो इलाइक़ो आहे, कोस्ट शाहिर हरनाय, ऐं ॿियूं जेको साल्ट रेंज आहे उते पिणु पंजाब जे अंदरि असांखे कोयले जा तमामु वॾा ज़ख़ीरा मिलनि था. कोयले जा जेके 4 क़िस्म आहिनि उन्हनि में हिकिड़ो आहे पहिरें नंबर ते पीट, उन खां पोइ ते आहे लिग्नाइट, उन खां पोइ ते टियों आहे बिट्यूमिनस ऐं चौथों आहे एंथ्रासाइट. जीअं तव्हां हिन पासे ॾे मूव कंदो त तव्हांखे हीट ऐं कार्बन कंटेंट वधीक मिलंदो. यानी हेॾे जीअं हलंदा ईंदासीं त असां जेके शइ असांखे मिले थी उहा असां फ्यूल तौर ते हीट उन मां असांखे मिलंदी, उनखे फ्यूल तौर ते उनखे ॿारण तौर ते इस्तेमालु करे सघूं था. हीअं हलंदासीं त असांखे हेॾे पोइ ते हलंदे मॉइस्चर जो कंटेंट हिननि शयुनि में वधीक मिलंदो. यानी एंथ्रासाइट में मॉइस्चर तमामु घटि आहे, बिट्यूमिनस में थोरी वधीक आहे, लिग्नाइट में मॉइस्चर अञा वधीक आहे ऐं पीट में मॉइस्चर तमामु घणी आहे. हीट ऐं कार्बन कंटेंट पीट में तमामु घटि हूंदो, लिग्नाइट में थोरो वधीक हूंदो हीट ऐं कार्बन, बिट्यूमिनस में हीट ऐं कार्बन कंटेंट अञा वधीक हूंदो, एंथ्रासाइट में कार्बन कंटेंट ऐं हीट जो मिक़दार तमामु घणो हूंदो. पीट जो जेको क़िस्म आहे उहो अञा कोल बि कोन थियो हूंदो आहे. पार्शली डिकेड प्लांट आहे. ही पीट जेको आहे उहो जुज़वी तौर ते ॻरियल सड़ियल ॿूटो आहे अञा. इट्स प्रेज़ेंट इन स्वैम्प्स एंड बोग्स. ही जेको असांखे मिलंदो खॾनि खुॿनि में मिलंदो आहे. दलदल जे जेके इलाइक़ा आहिनि उते असांखे पीट जो क़िस्म जेको आहे उहो मिलंदो आहे. लो हीट कंटेंट आहे, हिन मां तव्हांखे हीट कोन मिलंदी, हिनखे फ्यूल तौर ते तव्हां इस्तेमालु कोन था करे सघो. हाणे इहो पीट हीट ऐं प्रेशर जे अंदरि जीअं जीअं दॿियल रहंदो मिलियन सालनि खां पोइ ते इहो लिग्नाइट में तब्दील थींदो. हाणे लिग्नाइट कोल खे ब्राउन कोल चइबो आहे. इहो लो हीट कंटेंट आहे, इन में तव्हांखे गर्मी मिलंदी, इनखे तव्हां फ्यूल तौर ते इस्तेमालु करे सघो था, थोरी हीट ॾींदो. लो सल्फर कंटेंट आहे, हिन में सल्फर जा मुरकब थोरा मौजूदु हूंदा आहिनि. लिमिटेड सप्लाइज़ इन मोस्ट एरियाज़. ही असांखे थोरे मिक़दार में मिलंदो आहे लिग्नाइट. लिग्नाइट वरी मिलियन सालनि ताईं हीट ऐं प्रेशर जे अंदरि दॿियल रहंदो त बिट्यूमिनस कोल में तब्दील थींदो. बिट्यूमिनस खे असां सॉफ्ट कोल चवंदा आहियूं. एक्सटेंसिवली यूज़्ड एज अ फ्यूल बिकॉज ऑफ इट्स हाई हीट कंटेंट एंड लार्ज सप्लाइज़. ही असां फ्यूल तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं ऐं वॾे पैमाने ते कंदा आहियूं, छो त हिन में हीट जो तमामु घणो मिक़दार पैदा थींदो आहे ऐं असांखे घणे मिक़दार में ज़मीन में पिणु मिलंदो आहे. नॉर्मली हैज़ अ हाई सल्फर कंटेंट. हिन में सल्फर जा मुरकब पिणु घणे मिक़दार में मौजूदु आहिनि. बिट्यूमिनस सॉफ्ट कोल पिणु हीट ऐं प्रेशर में तमामु घणे अरसे ताईं रही करे पोइ एंथ्रासाइट में तब्दील थींदो आहे जेको हार्ड कोल आहे, सख़्तु कोयलो आहे. हाईली डिज़ायरेबल फ्यूल बिकॉज ऑफ इट्स हाई हीट कंटेंट एंड लो सल्फर कंटेंट. हाणे ही हाईली डिज़ायरेबल फ्यूल आहे छो त हिन में हीट कंटेंट तमामु घणो ऐं सल्फर जो कंटेंट वरी लो थींदो आहे. सप्लाइज़ आर लिमिटेड इन मोस्ट एरियाज़. हिन जा ज़ख़ीरा पिणु जेके आहिनि उहे दुनिया में किथे किथे असांखे मिलनि था पिया. टाइप ऑफ कोल आहिनि, उन्हनि में कार्बन कंटेंट आहे ऐं उन्हनि जा इस्तेमालु. पीट जंहिंमें असांखे तक़रीबन कार्बन जो 60% मिलंदो आहे. इट इज़ इंफीरियर क्वालिटी कोल यूज़्ड इन किल्न. ही घटि क्वालिटी वारो, उम्दा क्वालिटी जो कोन हूंदो आहे. पीट जेको आहे इंफीरियर क्वालिटी जो हूंदो आहे, घटि मयार वारो कोयलो आहे जेको भठियुनि में या भठनि में आम तौर ते इस्तेमालु थींदो आहे. लिग्नाइट जंहिंमें कार्बन जो मिक़दार 70% थींदो आहे. इट इज़ अ सॉफ्ट कोल यूज़्ड इन थर्मल पावर प्लांट्स. जेकी बि थर्मल पावर प्लांट्स आहिनि उन्हनि जे अंदरि जेको कोयलो इस्तेमालु थींदो आहे उहो लिग्नाइट हूंदो आहे जंहिंमें कार्बन जो मिक़दार 70% आहे. उन खां पोइ आहे बिट्यूमिनस जंहिंमें 80 खां 85% ताईं कार्बन जो मिक़दार मौजूदु हूंदो आहे. इट इज़ अ कॉमन वेराइटी ऑफ कोल यूज़्ड एज हाउस होल्ड कोल.
इहो आम क़िस्म जो जेको कोयलो आहे घरनि में बि इस्तेमालु थींदो आहे, इहो बिट्यूमिनस जो क़िस्म आहे। उन खां पोइ आहे एंथ्रासाइट, जंहिंमें 95% कार्बन जो मक़दारु मौजूदु हूंदो आहे। हार्ड क़िस्म जो हिकिड़ो कोयलो आहे, सख़्तु क़िस्म जो, इट इज़ सुपीरियर क्वालिटी, वधि में वधि आला मक़दार जो कोयलो इहो आहे एंथ्रासाइट, दैट्स यूज़्ड इन इंडस्ट्री। इहो सनअतुनि जे अंदरि इस्तेमालु थींदो आहे। असांजो जेको लेक्चर पुॼाणीअ ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।